सिंध जे अदीबन, दानिश्वरन, लेखकन, शाइरन ऐं सीनियर सहाफ़िन चयो आहे त उस्ताद बुखारी शाइरी ज़रिए ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सिंध जे अवाम में उत्साह पैदा कयो। नाले वारे अवामी शाइर उस्ताद बुखारीअ खे भेटा पेश करण लाइ कराचीअ जी क़दीम वसंदी भिटाइयाबाद में सिंध पब्लिक लाइब्रेरी जे सरवाण जावेद महर पारां वरसी तक़रीब कोटाए खेसि भेटा पेश कई वई। वरसी तक़रीब में नाले वारे लेखक हिदायत बलोच, क़ौमी रागी ज़ाहिद शेख, नाले वारे शाइर सत्तार पीरज़ादे, शाइर मसरूर पीरज़ादे, सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, सिंध पब्लिक लाइब्रेरी जे सरवाण जावेद महर सां गॾु सियासी समाजी अॻुवाणनि, लाइब्रेरीअ में किताबनि जो मुतालियो कंदड़ शागिर्दनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शिरकत कंदड़ अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद बुखारी अवामी शाइरी ज़रिए पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ निभायो। उस्ताद बुखारी हिकिड़ो फिलासफ़र शाइर आहे, हिकिड़ो अवामी शाइर आहे, हिकिड़ो क़ौम परस्त शाइर आहे। ॾिसो न हाणे साम्हूं बसि मूंखे तारीख़ जी तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। छा त जान आहे। वॾियूं शख़्सियतूं, वॾा माण्हू हमेशह नंढड़नि घराणनि मां ऐं नंढड़नि ॻोठनि मां निकिता आहिनि दुनिया में। बुखारी उहो शाइर हो जंहिंजा लफ़्ज़ सादा सिधा सवां, सिधियूं सयूं, आसान तशबीहूं माण्हुनि जे ज़हन ऐं दिलि ते सिधो सो असरु कंदियूं हुयूं। त हू पंहिंजी शाइरी पंहिंजे आवाज़ में माशाल्लाह उनजो आवाज़ बि सुठो हूंदो हो ऐं हू उन्हनि जूं धुनूं ॼण त ठाहे ईंदो हो। उन्हनि खे उन में पेश करण जो जेको जिन जी पेशकश हूंदी हुई उहो मुशाइरो लुटे वठंदो। हू अॼु बि असां में मौजूदु आहे। हुन पंहिंजे शेरनि जे सूरत में, पंहिंजे लिखणनि जे सूरत में। उस्ताद जो हिकिड़ो शेर आहे त सांगियुनि सां गॾु सालगिरह मां विछड़ी वियसि त वरसी आहियां। जी मां इहो सम्झंदुसि त उस्ताद बुखारी सिंधी ॿोलीअ जो उहो निज शाइर रहियो आहे ऐं हमेशह ज़िंदा रहंदो। सदियनि ताईं उनखे यादि कयो वेंदो। हुनजो हिकिड़ी पॉपुलरिटी, हुनजी हिकिड़ी अवामी मक़बूलियत जी सभ खां बुनियादी कारण इहो हुयो त हुन निज अवामी ॿोली इस्तेमालु कई। चाहे हुनजी क़ौमी शाइरी, इनक़लाबी शाइरी हुजे, चाहे हुनजी रोमांटिक जेका इश्किया शाइरी आहे उहा हुजे। तक़रीब में शरीक अॻुवाणनि जो चवणु आहे त उस्ताद बुखारी शाइरी ज़रिए ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ अवाम में उत्साह पैदा कयो आहे। कैमरामैन कलीम खोखर सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।